तव्हांखे ॿुधायो नाज़रीन, वफ़ाक़ी इस्टेब्लिशमेंट डिवीज़न पारां इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जे वफ़ाक़ी सेक्रेटरी सुहेल राजपूत खे चीफ सेक्रेटरी मुक़ररु कयो वियो आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया, वफ़ाक़ी हुकूमत सुहेल राजपूत खे सिंध जो चीफ सेक्रेटरी मुक़ररु करे छॾियो आहे, जंहिंजो नोटिफिकेशन बि जारी कयो वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था शाहिद मीरानी खां। जी शाहिद मीरानी, कहिड़ा तफ़सील आहिनि? बिल्कुल सारा, वफ़ाक़ी सरकार सिंध में सुहेल राजपूत के चीफ सेक्रेटरी तौर मुक़ररु कयो वियो आहे। सिंध हुकूमत जी सिफारिश खां पोइ वफ़ाक़ी इस्टेब्लिशमेंट डिवीज़न पारां अहिड़ो नोटिफिकेशन बि जारी कयो वियो आहे, जंहिंमें ॼाणायो वियो आहे त वफ़ाक़ी हुकूमत जे इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जे 22 ग्रेड जे ऑफिसर सुहेल राजपूत खे सिंध में चीफ सेक्रेटरी वारे उहिदे ते मुक़ररु कयो वियो आहे। 1 अप्रैल ते बकावला उनड़ खे जेको आहे वक्ती चीफ सेक्रेटरी जी इज़ाफ़ी चार्ज ॾिनी वई हुई। मुमताज़ शाह 31 मार्च ते रिटायर थियो हुयो, जंहिंखां पोइ 12 ॾींहंनि खां वठी सिंध में चीफ सेक्रेटरी वारो जेको उहिदो आहे उहो ख़ाली पियल हो, जिते वक्ती चीफ सेक्रेटरी तौर बकावला उनड़ मुक़ररु थियो हो। अॼु वफ़ाक़ी इस्टेब्लिशमेंट डिवीज़न 12 ग्रेड जे पाकिस्तान एडमिनिस्ट्रेटिव सर्विस जे ऑफिसर सुहेल राजपूत खे सिंध में चीफ सेक्रेटरी मुक़ररु कयो वियो आहे, जंहिं ते वफ़ाक़ी इस्टेब्लिशमेंट डिवीज़न नोटिफिकेशन बि जारी कयो वियो आहे। इन खां अॻु बि सुहेल राजपूत सिंध में फिनांस सेक्रेटरी ऐं कमिश्नर कराची समेत वज़ीर आला सेक्रेटरी जे अहम उहिदनि ते रही चुको आहे। सुहेल राजपूत सिंध हुकूमत जे वेझनि ऑफिसरनि तौरु सुञातो वञे थो। जी ठीकु आहे, महिरबानी अव्हां जी शाहिद मीरानी तफ़सील ॾियण लाइ।